अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सां गॾु मां आहियां हिरा अब्बासी। सभ खां पहिरियों हलंदासीं हेडलाइंस जी तरफ़। मोटरवे मेगा स्कैंडल जी जांच कंदड़ सिंध सरकार जी जांच टीम पंहिंजी रिपोर्ट चीफ सेक्रेटरी वटि जमा कराए छॾी। ज़रियनि जो चवणु आहे त रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त M6 मोटरवे मेगा प्रोजेक्ट में 3 अरब रुपयनि जी करप्शन थी। हिकु राति दौरान सिंध बैंक मां 70 करोड़ रुपया कढिया विया। सिंध हाई कोर्ट कराची में हैवी ट्रैफिक बंद करण जो अहम हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस नदीम अख्तर हुकुम ॾिनो आहे त अॼु खां ॾींहं जे वक़्तु शहर में हैवी ट्रैफिक खे शहर अंदरि दाख़िल थियण खां रोकियो वञे। किताब विकिरो कया विया आहिनि। हीउ समाजी अभ्यास जो 5 क्लास जो किताब आहे। हीउ ॾिसो पिया फेरी वारा ईंदा आहिनि, रक्षण वारा उहे ॾेई आहिनि। तव्हां अॻु में ॿुधायो त दुकानदार मूंखे ॾेई विया हुआ। दुकानदार न आहिनि, रेड़ी वारा जेके गॾंदा आहिनि, रक्षण वारा ईंदा आहिनि, कबाड़ ख़रीद कंदा आहिनि, उन्हनि ॾींदा आहिनि। तहरीकी में सरकारी किताब कबाड़ जी दुकान ते विकिरो थियण जो इंकशाफ। केतिराई मण किताब कबाड़ जे दुकान तां हथ कया विया। 6 खां 10 क्लास जे ग़रीब शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि लाइ आयल किताबनि जा बोरा भरे विकिरो कया विया। सखर सिविल अस्पताल जे ऑपरेशन थिएटर मां अणॼातल चोर लखें रुपयनि जी मालियत जी मशीनरी चोरी करे विया। अस्पताल जे मुख्य ऑपरेशन थिएटर मां टेलीस्कोप ऐं URS सेट मशीन चोरी। क़ीमती मशीनरी चोरी थियण जे करे अॼु अस्पताल में ॾिठल गुर्दनि जा 8 ऑपरेशन मुलतवी कया विया। बलोचिस्तान सां तालुक़ रखंदड़ 54 ॿारनि जो पीउ अब्दुल मजीद मेंगल दिल जो दौरो पवण सबबि फौत थी वियो। बलोचिस्तान जे ज़िले नौशकीअ सां तालुक़ रखंदड़ अब्दुल मजीद 6 शादियूं कयूं। वाज़े रहे त अब्दुल मजीद 2017 ईस्वी जी आदमशुमारीअ दौरान मीडिया जी सुर्ख़ियुनि में आयो हो। नाज़रीन, ही हुई हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं ॾिसंदा असांजे YouTube चैनल ते। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।